सखर वॉइस ऑफ रानीपुर पारा मासूम निंगरी प्रिया कुमारी ऐं सिंध में अगवा कयल सभी मक़विन की बाजियाबी शहीद फातिमा फरोड के कातिलनि के सज़ा तोड़ी शहीद साफ़ी जॉन मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ लगायल एहतजाजी कैंप ते वुमेन्स एक्शन फोरम के अगवान इरफाना मल्हा, अमर सिंधु, नुसरत शाह, नजमा पंवर ऐं ॿियनि औरतुनि पहुची खेसि कैंप ते मासूम निंगरी प्रिया कुमारी ऐं ॿियनि जी बाजियाबी लाइ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते इरफाना मल्हा ऐं अमर सिंधु ॻाल्हाईंदे चयो त सिंध में अमन जो पखी उॾामी वियो आहे। सिंध पुलिस 27 महीना गुज़रण बावजूद मासूम निंगरी प्रिया कुमारी के बाजियाब नाहे कराए सघी ऐं सखर शहर में 13 अगस्त की रात जो ॾियारो टारगेट करे सीनियर सहाफ़ी जॉन मोहम्मद महर के क़त्ल करे फ़रार थी विया ऐं केस में घुर्बल मुख्य जवाबदार अॼु ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।